जे पीरन जे पीर जो बचड़ो आ जंहिंजो नालो हज़रत अब्दुल रज़ाक शाह जीलानी आ जेको पीरन जे पीर दस्तगीर जो वॾो फर्ज़ंद आ। सुभान अल्लाह। फरमाइन था मुंहिंजो बाबो पीरन जो पीर दस्तगीर हज ते संभरियो हज ते कुछ गुलाम भी संभरिया हज ते रवाना थिया सफर कंदा आया के मंजिल ते रात जो पता जंहिं गोठ में पता उन गोठ जो नालो हिल हो। मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर पंहिंजे खलीफ़न के हुकुम कयो खलीफ़ो वञो हिन गोठ में ॾिसी जो गरीब में गरीब कंहिंजो घराणो आ पो अची मां पीरन जे पीर दस्तगीर के बुधायो गोठ में घुमी घुमी ॾिठो हिकिड़ो घर हो अधु ड्रथल आ अधु ठहियल आ पोड़ो पोड़ी उन में रहनि था नंढड़ी उन जी न्याणी आ ॾिठो गरीब में गरीब इहो आ पीरन जे पीर खे अची ॿुधायो सुणा फलाणी जॻह ते हिकिड़ो गरीब घराणो आ ॿ पोड़ा आहिनि पोड़ी पोड़ो नंढड़ी न्याणी अथनि अधु घर ड्रथल आई मुंहिंजे पीरन जे पीर फरमायो अबा इन्हनि खे चओ पीरन जो पीर दस्तगीर थो चवे असां अॼु राति तव्हां वटि रहंदासीं रात जियं जो अची पीरन जे पीर जे गुलामन अची बुधायो अबा पीरन जो पीर दस्तगीर तो चवे असां अॼु रात तव्हां वटि रहंदासीं होया त पोड़ा पर पीरन जे पीर जो जॾहिं ॿुधूं त उन्हनि खे ॼण जवानी अची वई ईदुनि में ईद थी वई अखियुनि मां पाणी वही आयो सॼे ॻोठ में गरीब असांयो अज असांजे घर में कीअं चंड उभरियो आ अज रब कीअं मेहरबान थियो आ जो पीरन जो पीर असांजे घर में पीरन जो पीर आयो इन्हनि खे सॼी राति ख़ुशीअ में निंड न आई आ काफ़ी जॾहिं उन ॻोठ में वॾा ताजर वॾा अमीर माण्हू उन्हनि खे ख़बर पई त राति जो ई पीरन जे पीर ॾे हली आया सोना हे त ग़रीब आहिनि असांजे महलातूं ठहियल आहिनि ओॾे महिरबानी फरमायो मुंहिंजे पीरन जे पीर फरमायो बा मुंहिंजी दिल थी चवे त हिन ग़रीबनि खे नवाज़ियां हिननि खे अॾियां पीरन जे पीर दस्तगीर जे दरबार में गुलाम तोहफ़ा पेश कंदा वया नज़राना पेश कंदा वया सुबुह थी आ मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर पंहिंजे गुलामनि खलीफ़नि खे हुकुम फरमायो बा जेको नज़रानो खलीफ़ो नज़रानो तोहफ़ा मिलिया आहिनि उहे हिन सभु ग़रीबनि खे ॾेई छॾियो जंहिं वटि राति रहियाऊं इन्हनि खे ॾियो पीरन जे पीर इनायत कई दुआ फरमायो दुआ घुरी करे रवाना थिया पीरन जे पीर जो बचड़ो सुनो अब्दुल रज़ाक शाह जीलानी तो चवे बाबो हज करे मोटी आयो पीरन जो पीर दस्तगीर जॾहिं मोटी आयो 5 महीना गुज़री विया साल गुज़रियो 2 साल गुज़रिया 2 सालनि खां बाद में वरी मुंहिंजो उन ॻोठ हिल वटां गुज़र पियो थे मुंहिंजी दिल में ख्याल आयो 2 साल अॻ में मुंहिंजे बाबे पीरन जे पीर दस्तगीर या गरीब घराणे के दुआ कई भला उन्हनि जो त हाल मालूम कयूं वञा ते अब्दुल रज़ाक शाह जीलानी तो फरमाए महर जी करे उन रस्ते सां अंदर जॾहिं उन ॻोठ में लथासीं जीअं जो उन जॻह ते पहुतूं ॾिसां पियो त उहो भॻल घर किथे आ जेको ड्रथल ऐं कुझु ठहियल हो पर छा ॾिसां उन जॻह ते उहो पुराणो घर त कोन्हे उते वॾियूं महलातूं ठहियूं पयूं हुयूं वॾियूं महलातूं ठहियूं पियूं मां पुछा कई उन घर वारनि खे ख़बर पई मूंखे वठी विया मां चयो अबा हे महिरबानी चए 2 साल अॻ में जॾहिं पीरन जो पीर आयो निगाहे वली में वो तासीर देखी
बदलती हजारों लाखों करोड़ों की तकदीर देखी। पीरन जे पीर नजर कई असांजो बेड़ो पार थी वियो। सुना सजे गोठ में गरीब असांजो घराणो, पर दस्तगीर नजर कई हाणे सजे गोठ में अमीर असांजो घराणो। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ, अञा दिल खोले सुभान अल्लाह चओ। वो दस्तगीर आ जिथों वञनि त प्यारा दोस्तो रंगे छॾनि, जंहिं गुलामनि ते नज़र पवे त रंगे छॾनि। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे पीरनि जे पीर दस्तगीर जी दामन नसीब फरमाए। दुआ कयो मरंदे घड़ी ते अल्लाह ताला जियारे त बि दस्तगीर जे दर ते, मारे त बि दस्तगीर जे दर ते। पर हे आख़िरी शहर आहे, पोइ दुआ ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। हाँ वो दांगी फकीर के करो दांगी घूमी वही आ सही। हाँ ए मांजी ना यो दांगी आ ए चंद्रो चंद्रो चंद्रे के सौ कोते गोले ले डाढा तो जाओ ओ चवंदा न त सही गो के खुटी खणे डेढन जा घर गोले। इन चंद्र के खुटी कयो गुस्ताख रसूल जे कब्र ते वनी राग पियो गाए। अड़े अंधार राग जे ला तो के बी जगह को न मिली। बना गुस्ताख वनी गुस्ताख वट पहतो चंगो तो पत्तो पयो तुझे अंदर में जेको मुस्तफा जे गुस्ताखे जो आड़ा ज़ाहिर त थियो। बदबख्त वयो दुनिया कायनात ॾिठो। अड़े 10 गरीबन जा जनाजा के जनाजे में न आए, गुस्ताखे रसूल जे कब्र ते वे दुनिया ॾिठो। यजीद जे मथा घट लानतू, इन पलीत जे मथा वधिक लानतू पयूं। महबूब जो गुस्ताख तू हिते भी ख्वार अगते भी ख्वार, जेको मुझे दिल पर नबी सा वफा कंदो आ उन जो हिते भी बेड़ो पार, उन जो आखिरत में भी बेड़ो पार।